पड़ताल कंदो तो पोइ ख़बर पवंदी त बिना मूंखां त वॾा वॾा ॿिया दुखी वेठा आहिनि। श्री राम। तो शरीर की शरीर माना गंदगी ऐं दुखनि जो घर थी त सम्झाणी तो सम्झूं ई कोन था। शरीर अहिड़ा पिया आहिनि हा कि मायूं के भाई ॾिसण सां पंहिंजो ॾाढो ॾाढो सुंदर सुंदर कि उन शरीर खे तूं ॾिस बुढ़ापे में ॾिस जन्म जी की बीमारी में ॾिस जॾहिं मृत्यु तो थिए तॾहिं ॾिस सुंदर लॻंदई कि तॾहिं त सुंदर न लॻंदो। अरे आई सुंदर की न भरम खां तोखे सुंदर लॻे थो। जिते सुंदरता तो ॾिस उते कुरूपता नचे पई ठाहे ॾिस ख़बर पई अणॼाण ईअं कुझु ख़बर कान थी पई। श्री राम। जिते तूं सुंदरता ॾिसे थो उते कुरूपता नचे पई। हिन जहानी शयुनि जी जिते तूं सतता ॾिसे थो उते असता नचे पई। हीअ तुंहिंजो ॾिसो पिया हींअर शरीर सत। श्री राम। पर ही पहिरीं हो कि न पोइ रहंदो दुनिया जे तख़्ते ते कि न पहिरीं हो कोन पोइ रहंदो कोन पोइ वरी सत छा माना हिते ॾिसो पिया सत हींअर पर हिते असतता नचे पई। सम्झो पिया न जयराम जी की तो दुनिया जूं शयूं जिते तव्हां ॾिसो पिया सतता उते असतता नचे पई। जिते सुंदरता तव्हां ॾिसो था उते कुरूपता नचे पई। दुनिया जी अहिड़ी शइ आई कान्हे जा असांखे सदा रहण वारो आनंद ॾे। असीं चाहियूं था सदा रहण वारो आनंद ॿी का शइ कान था चाहियूं हिकिड़ी शइ था चाहियूं सभु जीव मात्र हिकिड़ी शइ खे थो चाहे। अरे साईं त नयूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधायो असां त ॿुधो ई कोन ॿुधो न तंहिं करे उहे आहिनि कोन छा ॻाल्हियूं तव्हां जेके ॼातियूं ॾिठियूं से आहिनि बाक़ी ॿियूं कोन्हनि छा। जयराम सभु हिकिड़ी शइ खे था चाहियूं उहा कहिड़ी शइ कि सदा रहण वारो आनंद जीव मात्र इहा थो चाहे। जेसीं सदा रहण वारो आनंद न मिलंदो तेसीं पिया डोड़ंदासीं। जीअं नदियूं पियूं डोड़नि समुंड ॾे तीअं असीं पिया डोड़ंदासीं सदा रहण वारे आनंद खे। पर सम्झाणी त सदा रहण वारो आनंद असीं चाहियूं था सभु कया। हाणे इहे वेठो आहे पुछनि अबा भॻवान करे 60 वरन तूं आनंद आनंद में रहीं। अरे साईं 60 वरन आनंद पोइ वरी दुखी अहिड़ी का दुआ करियो जेसीं शरीर हुजे तेसीं सुखी रहां पोइ की पोइ सुख जे सागर में वञी ॿुॾा वरी न निकिर माना सदा ई सुखी सुख जे सागर में ॿुॾंदो त पोइ की जनमण खां छुटो दुखनि खां छुटो सदा ई आनंद में पुछो सदा तो खपे जा न सबको यही चाहिए। हाँ जयराम जी की ये चतो आऊं तो चाहियो तो ॿिया बि सभु चाहिनि था त असीं चाहियूं था सदा रहण वारो आनंद ऐं हले कीअं थो जांचे ॾिस माण्हू खे पाण खे ख़बर थी पए थी न अपना साखी आप तूं जिन मन माई विचार नारायण जो खोट है ताकू तुरत निकाल दाने तो दाल थी हल मुर्से तो मुर्स थी हल पुटे तो पुट थी हल भेणे तो भेण थी हल सालीअ तो साली थी हल ससई तो सस थी हल राजा तो राजा थी हल सेठ तो सेठ थी हल मुनि भेण मुनि थी हल नौकर तो नौकर थी हल पंहिंजो पंहिंजो ठीकु फर्ज़ अदाई कर। जयराम जी की जे तो को सुठो माण्हू था चवनि सुठो थी हल जे न हलंदे सुठो थी त की सच जी ॼाण न थींदई वरी वञे नरक में पोइ त दुखो पियो सोने या त कयूं पोइ ॾिठो वेंदो अड़े ॾिठो छा वेंदो रुगो विछूं तो खाई तॾहिं बि चए थो घोड़ा अड़े छोरा छा लॻे की विछूं खाई हाणे गॾोड़ा तोखे विछूं कच्छ में गॾोड़ो चवंदा आहिनि हाणे विछूं तो खाई त रड़ी पियो करी पर जॾहिं जमन जा सोटा लॻंदई सर ते तॾहिं कहिड़ी ख़बर पवंदी जित साईं दा हक़ तुराड़ा दोस बाबा तुले उतां सभु हिसाब मरे सुन क्या पातशाह क्या गोले सिर कामल उत वेंदे कम दे कल क्या करसी मौले लेकू कहता जोर न चले अगू आडा बोले इन करे फर्द खुदा दा कुझ रखी कर सच्चा सच कमावी कूड़ दुनिया दोस्त विच कदा भुली पेर न पावी ना साईं दा सच अमानत गाफल तीन गमावी लेकू होश मत कर प्यारा जो बिस्त खुदा दर पा। श्री राम।